अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिराए 4 जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उंडर मटियारी मां ख़बर शामिल कयूं था। शरीफ विगियो जी लती प्रेस क्लब जे सदर नौशाद अली बुगियो ते भट्ठा मालकन पारां कयल हमले खिलाफ़ एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। भिटशा समेत मटियारी हालिया न्यू सैदाबाद उडेरोलाल खंडू ऐं हेबत जे सहाफ़िन तोड़े सिविल सोसाइटी पारां मुहर्रम राज ख़ास केली, रुस्तम समूह, GM बाबू ख़ास केली, रियास चांडियो, ज़मीर हुसैन ख़ास केली, अली फैज़ान ख़ास केली, बाबू महमूद ख़ास केली, रजब बोजदार, हाफिज चना माशूक राहू, नदीम मंगरियो, दीदार खोसो, अब्दुल गफूर मीमुन, नौशाद अली बुगियो, सरदार अयाज मीमुन, अब्दुल रशीद डेथो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज दौरान सख़्त नारेबाज़ी कंदे साफ़िन सां इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान जो चवण त सिरनि जे बटन ते गैर क़ानूनी तौर गैर मयारी शयुनि, किचिरो, प्लास्टिक ऐं ॿियूं शयूं इस्तेमालु कयूं पियूं वञनि, जिन जी रिकॉर्डिंग ते सहाफ़ी नौशाद अली बुगियो ते हमलो करे तशद्दुद कैमरा फुर कई वई। जेका भट्ठा मालिक अफ़गानी जी गुंडागर्दी आहे, उन्हनि ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई करे मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सहाफ़िन सां इंसाफ़ कयो वञे ऐं सहाफ़िन जे जान खे ख़तरो आहे, उन्हनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। हिननि वधीक चयो त भिटशा पुलिस भट्ठा मालिकनि जो साथारी बणियल आहे, जंहिंजो IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खे सख़्त नोटिस वठणु घुर्जे। हिननि चयो त सहाफ़िन सां इंसाफ़ कंदे तहफ़्फ़ुज़ फराहम न कयो वियो त SSP ऑफिस ऐं DIG ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़। जिले मटियारी में सिरुनि जा भट्ठा, जिले मटियारी में सिरुनि जा भट्ठा, साफ़िन ते हमला कंदड़नि ते, साफ़िन ते हमला कंदड़नि ते लाठी गोली की सरकार, लाठी गोली की सरकार, साफ़ी सिरुनि जा भट्ठा हलाइंदड़नि ते, सिरुनि जा भट्ठा हलाइंदड़नि ते अफगानी दहशतगर्दन के, अफगानी दहशतगर्द